खबर पवे त मुझो करीम रब मुमा राज़िया मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाए मोटी वञ पंहिंजे घर पंहिंजे पीउ जे चेहरे ॾे निहार अगर तुंहिंजो बाबो तो मां राज़िया यकीन समझ तुंहिंजो रब्बुल आलमीन भी तो मां राज़िया जेकर तुंहिंजो पीउ तो मां ख़ुशि आहे यकीन समझ तुंहिंजो रब भी तो मां ख़ुशि आहे जेकर जीजल अमड़ तो मां ख़ुशि आहे यकीन समझ जन्नत तुंहिंजे इंतज़ार में आहे जी अमड़ खे राज़ी कंदे त जन्नत मिलंदई अबे खे राज़ी कंदे त ख़ुदा जो क़ुर्ब मिलंदई अल्लाह जी ज़ात वा बरकात जा मानो मां जेका आयत करीमा तिलावत के बस मां तव्हांजो वक़्तु ज़्यादा वठी वियुसि मां कोशिशि कंदो हा त मां थोरे टाइम में घणो कुझु मवाद ॾेई वठां आख़िरी क़ुरान करीम जे आयत जो तर्जुमो ॿुधो इशा जी नमाज़ ते तव्हांखे इजाज़त ॾियूं था अल्लाह फरमायो वस्वैनल इंसान बिवालिदैहि इहसाना यार हिकिड़े मिनट लाइ सोचो अल्लाह जो क़ुरान सचा जवाब जो क़ुरान सचा जे क़ुरान में हिकिड़े जगह ते रब चई छॾे त मां जो ही शान अथव काफ़ी कोन हो बार बार खुदा क़ुरान में ज़िक्र छो कयो आहे मां बार बार जिक्र अल्लाह कुरान में छो कयो आहे रब चवे तो कुरान मुंहिंजो पढ़ शान अबे अम्मा जो बयान कर त मां रब तोखे सवाब ॾींदो वञा यानी अबे अम्मा जी इज्जत करण त परे जी ॻाल्हि आहे पर अबे अम्मा जी तारीफ़ करण भी बाइस सवाब आहे अबे अम्मा जे लाइ ईअं चवण त मुंहिंजे अमड़ जहिड़ी त कंहिंजी माउ थी नथी सघे मुंहिंजे पीउ जहिड़ो सुहिणो मिठड़ो अबो त कंहिंजो थी नथो सघे सॼी दुनिया खां वधीक पंहिंजे पीउ खे सुहिणो सम्झ मुंहिंजो रब तो चयो मां मुक़दर बि सॼी दुनिया खां सुहिणो बनाए छॾींदो मैं पंहिंजे जीजल अमड़ लाइ छो त मुंहिंजी अमड़ जो मट को दुनिया में थी न तो सके मुझे करीम मुस्तफा फरमा को जन्नत में महल भी सभनी का निरालो तुमजो लगो पियो हो यार तकलीफ केड़ी आहे तव्हां सा के अबे ऐं अमड़ जे खिदमत करण में अम्मा घुरे छा थी अब्बो घुरे छा तो आज़माए ॾिसो मुंहिंजा दोस्त अम्मा कुराड़ी आहे अब्बो कुराड़ो आहे वञी काज़ी अहमद मां भला मुंहिंजा दोस्त पल्ला वठी जो फ्रूट वठी अचो अजीजल अम्मा तुंहिंजे लाइ बाबा साईं तुंहिंजे लाइ पची तयार थियनि ॾिसो त अमड़ ऐं अब्बो पाण था खाइनि या तुंहिंजे बचड़नि खे था खाराइनि आज़माए ॾिसो मुस्लमान पाण कोन खाईंदा तुंहिंजे बचड़नि खे खाराईंदा ओ मुंहिंजी जीजल अम्मा मुंहिंजी दिलड़ी थी चवे त मुंहिंजी अम्मा खाए अम्मा चवे थी त मुंहिंजी दिलड़ी थी चवे त मुंहिंजो बचड़ो खाए ऐं मुस्लमान गौर कर आधी रात जो भले मोटी वञ बुजुर्गान दीन फरमाए न जन्नत ज़ालिम जे पेरनि में वञ अड़ाई जन्नती थी वञनि पर जन्नत अमड़ जे कदमनि में पोइ जेको नसीब वारो उन खे रब थो नसीब करे आधी रात जो मोटी वञ भले केॾी बि तुंहिंजी दिलि वारी ज़ाल आहे राति जा 2:30 करे वञ कंहिं कम सां या मजबूरीअ सां जेॾी महिल वञी दड़ो खड़काईंदे कुराड़ी अमड़ बि घर में हुजे कुराड़ो अबो बि घर में हुजे जवान पुट तुंहिंजा भले उहे बि नेक सालिह पर पुटनि खे बि निंड हूंदी घरवारीअ खे बि निंड हूंदी अञा दर ते खेकर कंदे त खेकर जो जवाब या दिल पर कुराड़ो पीउ ॾींदो या जीजल अमड़ ॾींदी आज़माए ॾिस नौजवान आज़माए ॾिस बेशक मुंहिंजा दोस्त जी ज़ाल जो हक़ आहे उन जो हक़ अदा कर पर अमड़ जो कोई मट न आहे यादि रख मुंहिंजा दोस्त सिंधीअ जो हिकिड़ो पहाको आहे ज़ाल जे वॾे निहारींदी आहे ऐं औलाद वरी बेगिने निहारींदो आहे त बाबो छा वठी आयो आहे ऐं जीजल अमड़ वरी पेट ॾे निहारींदी आहे त मुंहिंजे बचड़े को लुकमो खाधो आहे या कोन ओ मुझा मुसलमान भा इन जीजल अमड़ जो कदर कर इन दिल पर पी जो कदर कर भले तुझो पी नमाज़ी या बेनमाज़ी इहो याद रखी छॾ तुझो अबो नमाज़ी या बेनमाज़ी तुझे ला छपर छावा तुझे ला जन्नत इन कुराड़े पी तुझे ला मजदूरियूं कयूं इन कुराड़े पी तुझे ला उसन में मजदूरियूं कयूं बनियूं कायूं रात जो आधी रात जो सीअन में पारन में पानी रहियो त मुंहिंजो बचड़ो पढ़ी पए अॼु जे करे तूं पढ़ी कोई कंहिं मंज़र ते पहुतो है त इहा अॼुकल्ह नौजवान जो हाल आहे अञा पढ़े थो पियो त फलाणी शादी कयां फलाणी कयां और मुस्लमान नौजवान इहो सोच त पहिरीं मां पढ़ी मंज़र ते पहुची ऐं एतिरो कुझु थियां जो
पहिरीं त पंहिंजे जीजल अमड़ खे न कुलड़नि ते खणी वञी को हज करायां, पंहिंजे दिलि पर पीउ खे न कुलड़नि ते खणी वञी को हज करायां। जिन सॼी ज़िंदगी मुंहिंजे लाइ दुख ॾिठा उन्हनि खे एतिरो त कयां जो उन्हनि जे मुंहं ते मुल्क अचे। रब्बे काबा जो कसम, अबे अम्मा खे ख़ुशि रखंदो रख, मुंहिंजो अल्लाह तोखे दुनिया में बि ॾुखियो कोन कंदो, आख़िरत में बि ॾुखियो कोन कंदो। अल्लाह फरमाए ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना, तुंहिंजो परवरदिगार तव्हांखे वसीयत थो करे, हुकुम थो करे त अबे अम्मा सां भलाई कदा कयो। हमलतहु, अल्लाह अल्लाह कुरान पढ़ो नौजवान, खुदा जो वास्तो थो कुरान पढ़ो। हमलतहु उम्मुहु कुरहा व वदअतहु कुरहा व हब्लुहु व फिसालुहु सलासून शहरा। रब थो चवे ऐं बाना तोखे अहिड़ी ख़बर त तूं जॾहिं 3-4 किले जे वज़न अमड़ जे पेट में हूंदो तुंहिंजी अमड़ कीअं तोखे खणी पई घुमंदी। मुझो अल्लाह तो हमलुहु, अल्लाह तो चवे त तो कॾहिं सोचो आहे कॾहिं 28 सेरनि जी जेका सिर आहे न 9 इंचनि जी सिर, महिरबानी करे 28 सेरनि जी सिर पेट सां ॿधी थोरो हिकिड़ो किलोमीटर पंधु करण तोखे ख़बर पवे त सिर जो वज़न छा आहे। ऐं पोइ सोच त घणा महीना तुंहिंजे जीजल अमड़ तोखे पेट में कीअं सांढियो, कीअं खणी तोखे घुमंदी हुई, कीअं खणी तोखे घुमंदी बि हुई। घर जो कमड़ो बि कंदी आहे, फरिया बि ॾींदी आहे, मानियूं बि पचाईंदी आहे, तुंहिंजे अबे जी ख़िदमत बि कंदी आहे, माल जी संभाल बि कंदी आहे, बिरादर सां बि उथंदी वेहंदी आहे, तुंहिंजो वज़न वधंदो वेंदो आहे। अमड़ परेशान कान थींदी आहे, अमड़ ख़ुशि थींदी आहे। अगरि तुंहिंजो वज़न खुटणु शुरू थींदो आहे, मां परेशान थींदी आहे। बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो ऐं मुंहिंजा पाना तूं यादि रखी छॾिजां, इहा तुंहिंजी जीजल अम्मा एॾो तोसां प्यार कंदी आहे जॾहिं तूं हुनजे पेट में हूंदो आहे। हर उहा शइ न खाईंदी आहे जेका उनखे वणंदी हुजे, हर उहा शइ खाईंदी आहे जेका पेट वारे बचिड़े खे फ़ाइदो ॾींदी आहे। ऐं तुंहिंजो कुराड़ो पीउ जेके ॾिजे थो पोड़ा चुप करे वियो, ज़ुबान तुंहिंजी कटे कुतनि खे न ॾेई छॾिजे। इहो तुंहिंजो उहो पीउ हर हारी हुयो, कॾहिं गाॾो हलाए मज़दूर हुयो, पर तुंहिंजे अमड़ खे हर उहा शइ आणे ॾींदो हो जेका उहा तमन्ना कंदी। ही कुराड़ो पीउ वठी ईंदो त खा त मुंहिंजो बचिड़ो शल सिहतमंद थी ॿाहिरि अचे। इन अमड़ ऐं इन अबे तोला वॾा ॾुख ॾिठा आहिनि। अल्लाह जो क़ुरान थो चवे हिकिड़ो महीनो न, 2 महीना न, तूं असां त चवंदा 8 महीना 9 महीना। रब जो क़ुरान थो चवे सलासून शहरा, रब थो चवे 30 महीना तुझे अमड़ तुझे ना सब कुछ कुर्बान करे छॾियो। 30 महीना, घणा महीना मुसलमान। हमलुहु व फिसालुहु सलासून शहरा, रब जो क़ुरान तो चवे 30 महीना। तो त चवी तो 9 महीना अम्मा जे पेट में विसरी वियो थई। जॾहिं अमड़ जे पेट खां ॿाहिरि आयो आहे, अमड़ तोखे थञ प्यारींदी आहे, अम्मा चणनि जी दाल न खाईंदी आहे। छाजे करे मुंहिंजे बचे जा पासा न वठिजनि, अम्मा बोतल कान पींदी आहे, मुंहिंजे बचे जी छाती न वठिजे, अम्मा सूफ़ कान खाईंदी आहे, मुंहिंजे पेट बचे जे पेट मां साबित निकिरींदो। अमड़ सभु कुझु छॾे ॾींदी आहे। साधन में लफ़्ज़नि में चऊं, अम्मा पंहिंजो सभई ख़्वाहिशूं सदोरा पुट तुंहिंजे लाइ छॾे ॾींदी आहे। अॼु तूं हिकिड़ी ख़्वाहिश अम्मा जी पूरी नथो करी, अम्मा थी चवे हीअ शादी कर, ईअं कोन कंदुसि, मूंखे हीअं कराए न त वञी थो सदावाह में मां टपो ॾियां, वञी थो ट्रेन जे हेठों पाण ॾियां। तूं हिकिड़ी ख़्वाहिश पंहिंजी अमड़ जे मथां कुर्बान नथो करी। इहो दिलबर पीउ अमड़ ओआ जन ज़िंदगी जूं ख़्वाहिशूं तो मौत पर हिकिड़े मथां कुर्बान करे छॾियूं। केड़ो कंध खड़ी खुदा जे दरबार में हलंदे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, अॼु जेके ख़ासि करे मामला इन ॻाल्हि ते थींदा आहिनि, हिते शादी न कया, हिते कया, अम्मा जे पुट ईअं न कर, न मां हेॾे कंदुसि, छो अम्मा तूं थी चवी त हिते कर, इहे ग़रीब मां दौलतमंद खे ॾिसी जेको भाॻ हणा। यादि रख जेको अॼु ग़रीब करण ते क़ादिर आहे, इहो सुभाणे दौलतमंद करण ते बि क़ादिर आहे। जेके तूं दौलतमंद तो समझी सुभाणे उनखे जे ग़रीब करे छॾे, उन खां पुछण वारो कोई कोन्हे को। यादि रखी छॾ, जीजल अमड़ ऐं दिलि पर पीउ खे राज़ी कर, भले पंहिंजी ख़्वाहिश पूरी कर, पर ॾाढ मुड़सी करे न कर, अबे अम्मा खे प्रेशराइज़ करे न कर, मिंथ करे, मेड़ करे, कदम चुमी, अमड़ जा कदम चुमी। मां जेका सभु कुझु कुर्बान कंदी आहे फाड़िया, तुंहिंजे अमड़ जे कदमनि खे चुमियूं ॾींदो, अमड़ खां परे ई नथी। अमड़ पंहिंजो
सभई ख्वाहिशूं तुंहिंजे लाइ क़ुर्बान कयो इहा बि करे छॾींदी। अबे अम्मा जे चवण ते शादी कयो, अबे अम्मा जे चवण ते लबैक चओ, इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो त ही जहान बि ठही पवंदो त हू जहान बि ठही पवंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला फ़क़ीर इमाम बख्श धणी बख्श जो ही ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाइण तव्हांजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला मरहूम अब्दुल रहीम जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए। अल्लाह जी ज़ात मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सॼी उम्मत जी मुंहिंजो करीम रब बख़्शिश फरमाए। उन्हनि जे सदके अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे अबे अम्मा सां सुहिणो वर्ताव करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रहिजी न वञे उन्हनि जी ॻाल्हि जेके चवनि यार फ़क़ीर सभु ॿुधायो पर मुंहिंजी त अम्मा कान्हे, मां छा कयां, मुंहिंजो त बाबो कोन्हे, मां छा कयां, मुंहिंजे लाइ त कुझु कोन ॿुधाई। जंहिंजा अबो अम्मा जहिड़ा उहे त हींअर वञी पेर चुमंदा जन्नत में वञी पहुचंदा, पर असां काॾे वञूं। जी मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मन ज़ार क़ब्र वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफ़िर लहू कुतिब बर्रा। मुझे आका फरमायो जेको भी शख्स पंहिंजे अबे अम्मा जे क़ब्र जी रुई ज़ियारत वञी कंदो मिट्टी जे ढेर जी जाम था। अबो अम्मा त ज़मीन में है न, मिट्टी आहे न मथो। मदीने जे साईं फरमान ज़ार क़ब्र वालिदैहि वेचारा उन्हनि मां वेचारो चवंदा जेके अकुल खां आरी आहिनि क़ब्र ते था वञो ओ ख़ुदा जा बाना क़ब्र ते तोखे नसीब ख़ुदा कोन कयो आहे। ई सची ॻाल्हि आहे, छो त मदीने जे साईं फरमायो मां सख़्तु न ॻाल्हाईंदो आहियां पर हक़ बयान त ज़रूरु कयां न। मदीने जे साईं फरमायो त क़ब्रूं ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि। घणनि क़िस्मनि जूं? वरी ॻाल्हि आहे घणनि क़िस्मनि जूं? ॿिनि क़िस्मनि जूं। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो हिकिड़ियूं क़ब्रूं जन्नत जे बाग़नि मां मुंहिंजो रब बाग़ बनाईंदो आहे, हिकिड़ियूं क़ब्रूं जहन्नम जे खॾनि मां रब खॾा बनाए छॾींदो आहे। हाणे ख़बर कीअं पवे त कंहिंजी क़ब्र बाग़ आहे? थोरो अकुल खे हलायो, पाण त ज़मीन जे मथां वेठा आहियूं, क़ब्रूं त 150 मुक़ाम। ख़बर कीअं पवे त जन्नत जे बाग़नि मां बाग़ कहिड़ो आहे ऐं जहन्नम जे खॾनि मां खॾो कहिड़ो आहे? सादा ऐं सिंपल लफ़्ज़ जे करे चवां त मुंहिंजा दोस्त थकावट इंसान खे जॾहिं सुकून खपंदो आहे त कंहिं बाग़ में सुकून ईंदो आहे या खॾनि में सुकून ॿाहिरि सुकून ईंदो आहे? जल्दी ॿुधायो मां कीअं हलां, किथे सुकून ईंदो आहे? केॾो बि थकल हुजे कंहिं बाग़ खां लॻियो कंहिं बाग़ जे गुलनि जी ख़ुशबू आई माशाअल्लाह केॾी न ख़ुशबू सुठी आहे। यादि रखी छॾ जंहिं न मज़ार ते वञी ऐं क़ुर जो तिलावत शुरू करी या पीही उते न तोखे सुकून मिले पक सम्झाते न क़ब्र खे रब जन्नत जे बाग़नि मां बाग़ बनाए छॾियो। सुकून तॾहिं तोखे मिलियो जो उतां ख़ुशबू तोखे आई, पर जेकर तूं अंबड़ जे क़ब्र ते वेंदे त तोखे ख़ुशबू ईंदी आहे कान थी चवां। अबे जे क़ब्र ते वेंदे तोखे ख़ुशबू ईंदी आहे कान ईंदी। हे वीचारा जेके न नथा वञनि क़ब्र ते खुदा न करे मुझे बदगुमानी हुजे वो शादियों समझंदा त असांजा आहिनि खॾनि मां खॾो हाणे वञी छा कयो ते सुकून त हूंदो ई कोन। तव्हां उन्हनि जे चवण ते न लॻो। मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलाम जा दीवाना हुज़ूर इहो बि शर्त कोन ॾिनो, हुज़ूर इहो बि शर्त कोन ॾिनो त क़ब्रुनि ते वञी क़ुर पढ़ो। पढ़ण त ॿी शइ आहे, मंज़ार क़ब्र वालिदैहि। मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे मुंहिंजा उम्मती अहिड़ा हूंदा जिनखे अलफ़ बि कॾहिं पढ़णु कोन ईंदो हूंदो। मुंहिंजा उम्मती अहिड़ा हूंदा जिनखे कोई इल्मु कोन हूंदो। मुंहिंजा उम्मती अहिड़ा हूंदा जिनखे काई ख़बर कोन हूंदी। हुज़ूर उन्हनि खे बि फरमाया त जेको बि अबे अम्मा जे क़ब्र जी वञी ज़ियारत करे, अबे अम्मा जे मथां जेका मिट्टी आहे वञी उन जी ज़ियारत करे, ॿिन्ही मां कंहिं हिक जी ज़ियारत कर हर जुमे जे ॾींहं ते गुफ़िर लहू रब बख़्शीदो त सही कुतिब बर्रा। हुज़ूर फरमाए हो वेंदो थो रहे हिकिड़ो ॾींहुं थींदो इन पंधड़नि जे करे रब उनखे पंहिंजो कामिल वली बनाए छॾींदो। अबे अम्मा जे मज़ार ते वेंदे तॾहिं बि ॿेड़ो चओ अबे अम्मा जे मज़ार ते वेंदे तॾहिं बि ॿेड़ो पार थींदो। पोइ अबो अम्मा रब ॾिना अथई देरि न कर मिड़ई ॻाल्हियूं छॾे अमर जे कदमनि खे चंबुरी पो बाबा साईं सां वेही कचहरियूं कर। क़ुर जी तिलावत रहिजी वई त ख़ैर आहे, अबे अम्मा जी तिलावत न रहिजे। यादि रखी छॾ मुस्लमान, अबे अम्मा सां कचहरी न रहिजी वञे। छो त क़ुर करीम पढ़ंदे अल्लाह रब क़बूल करे अल्लाह न करे अबे अम्मा जी बिहारी तो वञे अॻे ई रब क़बूल कंदो।
ऐं क़बूल में केतिरो थो करे। क़ुरान पढ़, 85 पारा क़ुरान जा पढ़, हरफ हरफ जूं 10 नेकियूं मिलंदियूं न। अमड़ जे कदम रखे चुमी मुर्गी चयो अमड़ अॼु मुर्ग त मुंहिंजी दिलि ठरे त अमड़ मुर्गी तोखे भाकुर पाए चवंदी अलाह कदो कॾहिं कोसो वाह न लॻंदई। अमड़ जे अंदर मां दुआ ॾिठी तोखे रब हज जो सवाब ॾिजो। ॿिए ख़बर बेटा दिल भर पीर जे कदमनि खे राति जो वञ। हज़रत दातागंज बख्श हजवेरी ॿुधो अथव? दातागंज बख्श हजवेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अगर को शख्स पंहिंजे पीर जे पैर जे तरीअ खे न ज़ुबान प्यार सां हिकिड़ो दफ़ो हणे, दातागंज बख्श हजवेरी फरमाइनि था त मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां त 10 सालनि जे इबादत में उहो मक़ाम कोन मिलंदुसि जेको प्यार में अबे जे पैर खे न ज़ुबान सां चटी जेको उन सां सवाब दुनिया जे अंदर जंहिंखे भी मक़ाम मिलंदो अबे अम्मा जे दुआ सां मिलंदो। पीरनि जो पीर मुहीउद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानी तारीख़ कोई भुलिजी विया हो छा? 900 साल गुज़री विया, भेद दस्तगीर जा नारा छो पिया खणो? 900 साल गुज़री विया, ॻाल्हियूं छो पिया कयो? अमड़ जो नवाज़ियल आहे न, अबे जो नवाज़ियल आहे न। अबे अम्मा जो फरमान बरदार कुर्बदार अबे अम्मा। अमड़ जे हज ते अम्मा फिलहाल न अम्मा बस नथो जीअं अमड़ चवे बचा रस्ते में को मुश्किल अची वञे त ॻाल्हि सिधी कजा। 40 सोनियूं अशरफियूं पयूं, सोनियूं अशरफियूं पयूं आहिनि। दाड़े त चवंदा आहिनि न चवंदो छो मूं वटि कोन्हे को, तो वटि छा 40 अशरफियूं? असांखे त पक ई तो वटि कुझु कोन्हे को। तो ॿुधाइजो मुझे अमड़ मूंखे चयो, अमड़ हुकुम ॾिनो त बचा अब्दुल कादिर कहिड़ी बि मुश्किल घड़ी अचे वञे न त ॻाल्हि खे छुपाइजा न, हक़ खे लिकाइजा न। तव्हां चओ तो वटि छोकिरा कुझु कोन्हे, मां चयो मूं वटि आहे 40 अशरफियूं आहिनि। मुंहिंजे अमड़ जो मूंखे चयो त बसि एतिरे चवण जी देरि ई अब्दुल कादिर जीलानी अमड़ जे हुकुम खे लबैक चयो। अल्लाह अब्दुल कादिर जीलानी सोने जे आवाज़ में एतिरी ताक़त ॾेई छॾी हुया त चोर निहारे चयो सोना पसाणे चोरी ख़त्म दीन जो मोर बना। हथड़ो हथड़े में अची वियो, आया चोरी करण खां मोटिया त दीन जा वली बणिजी जी। जल अमड़ जो हुकुम मञण वारनि खे रब एतिरो अता फरमाईंदो आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हिकु भेरो अलॻि तरह कुल अल्लाह शरीफ पढ़ो दुआ करो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुंहिंजा सोना करीम रब जेकी कुझु वाइज़ो नसीहत थी उन जो सवाब, जेकी कुझु फ़क़ीर इमाम बख्श धनी बख्श ख़ैरात कई आहे उन जो सवाब, या अल्लाह सॼी जमायत जेकी तिलावत कई उन जो सवाब मुंहिंजा करीम रब तुंहिंजे पाक बारगाह रब्बुल इज़्ज़त में पेश कयोसीं क़बूल फरमा। तोहफ़तन हदीयतन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुज़ूर में पेश कयोसीं। मुंहिंजा मदीने जा साईं पंहिंजे ग़ुलामनि जो तोहफ़ो क़बूल फरमा। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जमी अज़वाज मुतहरा औलाद रसूल अस्हाब रसूल खुसूसन मुझा करीम रब मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम शहीदान बदर और खंदक खैबर खुसूसन शहीदान करबला हसनैन करीमैन जे दरबार में पेश किया। मुझे अल्लाह से कबूल फरमा। मुझे महबूब जे उम्मत जे तमाम औलिया अल्लाह नक्शबंदी क़ादरी चिश्ती सोहरवर्दी खुसूसन सैयदना अब्दुल कादिर जीलानी इमाम रब्बानी हज़रत ख्वाजा बाकी बिल्ला हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जमी औलिया अल्लाह मुझा करीम रब उन्हनि जे दर्जात जे बुलंदीअ लाइ मुंहिंजा अल्लाह से असांजी दुआ क़बूल फरमा। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे तमाम ईमान वारनि मर्दनि तमाम ईमान वारनि औरतुनि जे बख़्शिश जे हक़ में मुंहिंजा अल्लाह से असां गुनाहगारनि जी दुआ क़बूल फरमा। उन्हनि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। खुसूसन मरहूम अब्दुल रहीम अल्लाह जो करीम रब सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा।
उन जे कब्र के जन्नत जे बागर में एक बाग बना उन जे पोयर जो खैर कबूल फरमा जेका जमात आई आ वेची आ बुधो आ बुधायो मुझे अल्लाह से वेहण बुधण बुधाण पंहिंजे बार का रब इज्जत में कबूल फरमा जंहिंजे घर में का भी परेशानी आ मदीने वाले मीर जे सदके मुझे अल्लाह से उन जो परेशानी दूर फरमा जिथे भी बीमार हैं उनके शिफा कामिला आजिला अता फरमा करीम रब जेके न बे औलादी हन मदीने वाले साईं दे सदके उनके नेक सालिह औलाद अता फरमा मुझे अल्लाह से जेके औलादी हन उन जे औलाद के नेक ऐ सालिह अबे अम्मा जो फरमान बरदार बना मुझे करीम रब जेके बेरोजगार उनके रोजगार अता फरमा जमीन के सावन फसल सा आबाद फरमा जरन के मिठन पानी सा आबाद फरमा असांजे सीनन के दुरूद मुस्तफा जिक्र खुदा सा आबाद फरमा असांजे घरन के कुरान करीम जी तिलावत सा आबाद फरमा मुझे अल्लाह से असांजे बचड़न के नंढड़न के वडड़न के नमाज कुरान जो पाबंद बना करीम रब जेका जिंदगी जियारी ईमान जे सलामती सा जियार जा जमे आखिर कलमे वारो मौत नसीब फरमा जा मुझे अल्लाह से फलस्तीन जे मुस्लिमान की मदद फरमा वो मुझे करीम रब मुझे मुस्तफ़ा करीम जे आशिकन की मदद फरमा या अल्लाह ओहे अमड़ियों जेके पांजा बचड़ा तो रब जे राह ते कुर्बान करे रही या अल्लाह ओहे जीजलियों जेके पांजी जानियों कुर्बान करे रही या अल्लाह ओहे वजे वर्दे मुजाहिद जेके पांजी जानियों कुर्बान करे चुका हो मुझे करीम रब उन जे दर्जात बुलंद फरमा उन जे पोयर के सब्र जी तौफीक अता फरमा मौला आसमानी गैबी उन की मदद फरमा यहूदिन मुझे सेहुन के करीम रब नीस तो नाबूद बना मुझे अल्लाह से उन जे नापाक इरादन के नीस तो नाबूद बना असा जे मुसलमान भाइयों की मदद फरमा असा जे मुल्क पाकिस्तान जो मुझे करीम रब खैर फरमा उन जे मथा कारा ककर छायल हन मुझे अल्लाह सही पांजे महबूब जे सदके सा जे मुल्क ने खैर फरमा असा जे मुल्क के इस्तेहकाम अता फरमा असा जे मईशत के मुस्तहकम बना असा जे सियासतदान के असा जे तमाम इदारन जे ऑफिसर के मुझे करीम रब इन वतन अजीज जी मोहब्बत वतन अजीज सा प्यार नसीब फरमा या अल्लाह असा जे हुक्मरान के गरीबन जो आवाज बुधन जी सख अता फरमा करीम रब असा जी दुआ कबूल फरमा असा जा गुनाह माफ फरमा जेको घुरियो तो ओहो भी अता फरमा जेको न घुरियो तो ओहो भी अता फरमा असा घुरियो अकुल आहर मौला तू अता फरमा पाजे करीमी रहीमी शान जी रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम करीम रब सबिन के दर मुस्तफा जी हाजिर नसीब फरमा हज बैतुल्लाह नसीब फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन ला इलाहा इल्लल्लाह मुझे सोना करीम रब नौजवान मरहूम साजिद दाही की बख्शिश फरमा करीम रब उन नौजवान की मुझे अल्लाह साईं कब्र में महबूब मदीने वाले मीर जो दीदार नसीब फरमा उन जे बाबा साईं उन जे घर वारन के मुझे अल्लाह से सब्र की तौफीक अता फरमा करीम रब उन जे दिल के मजबूत करे उन के तोपा करीम रब जो हुक्म मञण जी हिम्मत अता फरमा मुझे अल्लाह साईं उन मरहूम साजिद जी बख्शिश फरमा उन जा दर्जात बुलंद फरमा उन जे पोयर के सब्र जमील की तौफीक अता फरमा रहती दुनिया जो खैर फरमा मुझे करीम रब जन जा बचरा उन की हिफाजत फरमा सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि वसल्लम से अज़ान थी ने बिना लाउंड जे नमाज थी दोस्त नमाज